सब खां पहिरियों तव्हां सॼी संगत असांजा साईं सब खां प्रार्थना आसीस कंदे असांजे लाइ हिकु वॾी अॼु ख़ुशी जी ॻाल्हि आहे, हिकु वॾी महर भरी घड़ी असां महसूसु करे रहिया आहियूं जो हिन स्थान ते पहुची करे। उनजो हिकु कारण आहे, आस्थान त परमात्मा जी दया सां, सतगुरु जी महर सां कंहिं हिन विश्व में आस्थान आहिनि, पर असां चंद उहे आस्थान ॾिसंदा आहियूं हिन धरती ते जिते समाधि आश्रम जी छहीं पातशाही सतगुरु बाबा शिवानंद साहिब जिन जा चरण पिया। हिन स्थान सां समाधि आश्रम जो सतगुरु बाबा शिवानंद साहिब जिन जो हिकु तमामु पुराणो नातो आहे। जेकॾहिं असां ॻाल्हियुनि में किथे भलो न त हिन स्थान जी साईंजन सां सतगुरु बाबा शिवानंद साहिब जिन जो दिलि जो नातो हूंदो। हिन स्थान जी नींव बि सतगुरु बाबा शिवानंद साहिब जिन ऐं साण जयपुर जा संत ऐं टियां संत असांजा साईं जन हिते उपस्थित थी करे हिन स्थान जी नींव रखी आहे। बोलो बाबा शिवानंद साहिब की जय। जे कारण हिन स्थान जो नालो आहे शिव भजन शांति स्वामी शांति प्रकाश संत असुदाराम आश्रम। शिव शांति सतन महापुरुषनि में भेदभाव न रखंदे असां जेकॾहिं ॾिसूं त जेके बि पुराणे समय खां संत महापुरुष थींदा आया आहिनि, किथे न किथे उन्हनि जो पाण में रिश्तो ॻंढियल हूंदो ई आहे, चाहे उहो जिस्मानी हुजे चाहे उहो दिलि जो हुजे। हिते पहुचण सां ई ॻाल्हि सत्संग में शुरू थी परिवार सां, त असां हिते ॻाल्हियुनि में इहा ॻाल्हि बि ॿुधाईंदा हलूं त सतगुरु बाबा शिवानंद साहिब जो जनम कीअं थियो। असांजो जेको परिवार आहे उहो छहीं पातशाही खां वठी समाधि आश्रम सां जुड़ियल न आहे, बल्कि पंजी पातशाही समाधि आश्रम जी बाबा गोविंद भजन साहिब जो उन समय खां वठी असांजो दीवान खानदान सांतानी परिवार जेको जुड़ियल आहे उहो समाधि आश्रम सां जुड़ियल आहे। छहीं पातशाही जा पिता साहिब दीवान ठाकुरदास, उन्हनि खे औलाद न थींदी, जानू कल उन्हनि खे जवाबु मिलियो त तव्हांखे औलाद न थींदी। छहीं पातशाही जा पिता साहिब सेवण मां अची लॾे आया शिकारपुर जी धरती ते जिते समाधि आश्रम आहे। उन टाइम उन समय में पंजी पातशाही बाबा गोविंद भजन साहिब जिन गदी विराजमान हुया। सेवण असांजो जेको परिवार हुयो दीवान ठाकुरदास एतिरो शाहूकार परिवार जो जेकॾहिं उन समय में किथे धरती ते सिको किरंदो त उहो सिको न खणंदा। अॼु उन्हनि खे ख़बर पई समाधि आश्रम पहुता, सतगुरु जी छहीं पातशाही जी माता साहिब पहुता, अची करे समाधि आश्रम ऐं पंजी पातशाही खे वेनती करणु लॻा त असांखे कंहिं बि शइ जी कमी न आहे, परमात्मा ॾिनल असांखे सभु कुझु आहे, पर इहो कुझु बि कमु जो न आहे जेसि ताईं असांखे संतान न आहे। अॼु बि इंसान जो इहो वीचार आहे, जेकॾहिं केतिरो बि शाहूकार हुजे, केतिरो बि ग़रीब छो न हुजे, हुनजी माता पिता जी पहिरियों इहा आस हूंदी आहे त असांखे हिकु सुरक्षनी औलाद पैदा थिए। जीअं उन्हनि सतगुरुनि खे वेनती रखी त असांखे परमात्मा जो ॾिनल सभु कुझु आहे, पर असांखे औलाद न आहे, त पंजी पातशाही उन्हनि खे वचन फरमायो त तव्हांखे औलाद थींदी ज़रूरु। ऐं समय अनुसार उन्हनि जो वचन सत थियो। दीवान ठाकुरदास खे 4 पुट थिया, 5 संतान उन्हनि जी जवानी अवस्था में परमात्मा खे प्यारा थिया, बाक़ी 4 पुट जंहिंमें वॾा हुया दीवान रामचंद, पोइ दीवान कन्यालाल, दीवान लक्ष्मण दास ऐं उन खां पोइ सतगुरु बाबा शिवानंद साहिब जो। हाणे असां ॾिसूं त जेको इहो दीवान परिवार आहे, संतानी परिवार, उहो समाधि आश्रम जा पंजी पातशाही खां जुड़ियल आहे ऐं कंहिं बि शइ जी कमी न हूंदे
सतगुरुनि जो वचन जीअं छहीं पातशाही सतगुरु बाबा शिवानंद साहिब जो जनम थियो त पंजी पातशाही बाबा गुरुनानक साहिब जन साईं जन माता खे चवणु लॻा त हे जेको तुंहिंजो चोथों पुटु आहे इहो समाध आश्रम में असांखे खपे। त हुननि जो वचन सत मञी करे, छो जो हुननि खे औलादी समाध आश्रम मां थी, हुननि जो वचन सत मञी करे हुकुम जो हुननि पालना कई। ऐं समय अनुसार जॾहिं पंजी पातशाही हिन संसारी यात्रा पूरी करे वचन फरमाया त हाणे जेको दीवान ठाकुरदास जो चोथों पुटु आहे उहो गद्दी विराजमान थींदा। असांजे चवण जो मक़सदु इहो आहे त सभु शाहूकार सभु इहे ऐश्वर छॾे करे सतगुरु बाबा शिवानंद साहिब जन उन परमात्मा जो नालो, उन्हनि परमात्मा जो सिमरन करणु वधीक बहितर सम्झो। ऐं 1951 में 1951 में साईं बाबा जन गद्दी विराजमान थिया। 18 मार्च 2008 ते उन्हनि संसारी यात्रा पूरी कई। इन वॾे समय में उन्हनि काफ़ी शेवा जा कार्य कया, काफ़ी संतनि महापुरुषनि सां उन्हनि जो मेल मिलाप थियो, काफ़ी आस्थाननि जी उन्हनि स्थापना कई, काफ़ी शेवा जा कार्य उन्हनि शुरू कया सिंध में या बलोचिस्तान में या हिंदुस्तान में। त संतनि जो जेको जीवन हूंदो आहे, महापुरुषनि जो जेको जनम हूंदो आहे, उहो हूंदो आहे उनजो मक़सदु हूंदो आहे त वंडे विराए करे खाइणु। कॾहिं बि अकेले उहे काई बि शइ न कंदा। जेकॾहिं कोई बि कार्य शुरू कंदा त हुन में वधि खां वधि जेको हिसो हूंदो उहो संगत जो हूंदो। ऐं असांजी तमामु घणी इहा कोशिशि हूंदी आहे, इहा दिलि जी असांजी चाहना हूंदी आहे त असां हर उन संत महापुरुषनि सां मिलूं, हर उन जॻियासू सां मिलूं जिन छहीं पातशाही सतगुरु बाबा शिवानंद साहिब जो संग कयो आहे। छो जो उन्हनि मां असांखे काफ़ी ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलंदियूं आहिनि, काफ़ी सिखियाऊं सिखण लाइ मिलंदियूं आहिनि। छो जो इंसानु जेकॾहिं कोई बि इंसानु चए थो त मां वॾो विद्वान आहे, वॾो सिखी वेठो आहे हिन दुनिया में, जो मां अंत में अची पहुतो आहे, त उहो ग़लति आहे। सॼी ज़िंदगी, सॼो जीवन इंसानु सिखे थो, सिखी करे कॾहिं बि ख़तमु नथो करे। सवेर जीअं भेण इहो सुवालु कयो त 2008 में असां प्रोमिस कयोसीं त हीअ असां पंहिंजी एजुकेशन पूरी कंदासीं। एजुकेशन असां अञा ताईं पूरी न कई आहे, हले थी अञा। इहा अहिड़ी एजुकेशन आहे जेकी ता हयात हलंदी, चाहे असांजी हुजे, चाहे साईं जन जी हुजे, चाहे जेको बि हिन सत्संग सां या सतगुरुनि सां या संगत सां प्यार रखे थो या संसारी ॻाल्हियुनि खां जेतिरो थी सघे परे रहे थो, उनजी तालीम कॾहिं बि ख़तमु न थी थिए, उहो सिखंदो ई रहे थो हमेशह। ऐं उन ई आस्थान ते अॼु पाण सभई उपस्थित आहियूं, जिते असांखे सुठियूं ॻाल्हियूं सिखण लाइ मिलनि थियूं, संतनि जा दर्शन थियनि था, महापुरुषनि जूं वार्ताऊं ॿुधण लाइ असांखे मिलनि थियूं। इहे सभु असांजे लाइ ऐं वॾा भाग्यशाली आहिनि उहे प्रेमी, उहे प्यारा, उहे शहरवासी जिन खे अहिड़नि ज्ञानी संतनि जा दर्शन थियनि था, महापुरुषनि जा दर्शन थियनि था, उन्हनि जो संग हासिल वधीक असां छा चऊं। हिते सभु तव्हां ज्ञानी पुरुष वेठा हो, जेतिरो थी सघे असां पंहिंजे जीवन खे इन्हनि संतनि जे द्वारा सुधारे सघूं था, इन्हनि महापुरुषनि जे द्वारा सुधारे सघूं था। जेको देहधारी गुरु हूंदो आहे, जेको देह में असांजे अॻियूं असांजे नज़रुनि में साम्हूं हूंदो आहे, उहो वाहिद हिकु महापुरुष आहे जेको असांखे सच जो रस्तो ॿुधाए सघे थो हाज़िर थी करे। ऐं उन ई स्थान ते असां सभई उपस्थित थियूं। उन स्थान ते इहा असां प्रार्थना कंदे, इहा वेनती कंदे सतगुरू जे चरणनि में त तव्हां सॼी संगत जेके बि उपस्थित आहियो, सॼी विश्व वास्ते इहा अरदास कंदे त तव्हां सॼी संगत हमेशह ख़ुशि रहो, ख़ुशहाल रहो, आबाद रहो, हमेशह